अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। सजन जहिड़ो सच इहो बि आहे जो हुक्मरान गॾियल अरबा मारा ते थींदड़ हमलनि जी मज़मत कनि था, पर उहे सिंध जे शहरनि में कुसिजी वियल नियाणियुनि वारनि वाक़िअनि ते कुझनि ई नथा। हिन समूरी सूरत हाल ते नौजवान शाइर जावेद जब्बार लिखे थो, असां वटि ख़ुदा ॼाणे छो हर हिकु जमायत खे सिर्फ़ु ॿियनि जा मसइला, ॿियनि जा ॾुख ॾिसण में ईंदा आहिनि। पोइ उहा जमायत सियासी हुजे या मज़हबी। जुमे निमाज़ जो ख़ुतबो ॾींदड़ ख़तीब खां वठी सियासी पार्टी जा आम वर्कर ताईं सभु दुनिया भर जे मसइलनि ते गिग ॻाड़ींदा रहनि था। कश्मीरियुनि सां वॾो ज़ुल्म आहे। फ़लस्तीन जी मज़लूम क़ौम लाइ आवाज़ु उथारियो। ईरान सां वॾो वेल थी वियो। अफ़गानिस्तान जा पठान पंहिंजा मुस्लमान भाइर आहिनि। हिंदुस्तान जे मुस्लमाननि ते ज़ुल्म बंदि कयो। हीअ सभु उहे नारा आहिनि, उहे ॻाल्हियूं आहिनि जेके असीं हर चौक चौराहे, जलसे, इज्तिमा ऐं एहतिजाजी रैली में हर आए ॾींहुं ॿुधंदा रहंदा आहियूं। असांजी सादी अवाम उन्हनि हंबोशनि ते झुमरियूं हणंदी रहंदी आहे ऐं उन्हनि नाम निहाद जमायतनि जा लीडर शोधा पंहिंजे ज़ाती मुफ़ादनि वारी ॿिटी पॉलिसी ज़रिए असांखे मैनिपुलेट कंदा रहंदा आहिनि। उन्हनि सियासी, समाजी, मज़हबी जमायतनि जे अॻुवाननि खे पंहिंजे उन वतन जा बुनियादी मसइला छो नज़र नथा अचनि जंहिं वतन जे वसीलनि सां उन्हनि जी सियासत जो चंड पूरे आब ताब सां दुनिया भर में चमकंदो रहंदो आहे। हिते पीअण लाइ पाणी न आहे। बुख ऐं अफ़लास घरनि जा घर ॻड़काए खाई वई आहे। रोड रस्ता न आहिनि। तालीम निज़ाम ग़ैर फ़ाल बणियल आहे। इस्पतालूं कोस घर बणियल आहिनि। न क़ानून आहे, न क़ानून जी का पासदारी। हिते हर इदारो करप्ट ऐं जाइल माण्हुनि सां भरियल आहे। उन जी न का ऑडिट आहे, न ई वरी को चेक एंड बैलेंस। फ़सलनि जो को अघु कोन्हे ऐं महांगाई ॾींहों ॾींहुं बिना कंहिं रख रखाव जे वधंदी रहे थी। उन ते कंहिं बि लीडर जो को बयानु नथो अचे। गुज़िरियल हिकु महीने अंदरि असांजी सिंध जूं 7 नियाणियूं कारियूं करे कुठियूं वियूं आहिनि, जेके सोशल मीडिया ते हाईलाइट थियल केस आहिनि। अलाए केतिरियूं अहिड़ियूं हूंदियूं जेके रजिस्ट्री न आहिनि। रवादारी जो मिसाल बणियल सिंध जी मौजूदा सूरत हाल अहिड़ी बणियल आहे। उन सफ़ाक रविश ते कंहिं सियासी लीडर जो बयानु साम्हूं नथो अचे। बाक़ी अमारात, दुबई, ईरान, कश्मीर, अमेरिका, इसराइल लाइ सभई रिढूं कार ॿूथियूं बणियल आहिनि। कूड़ी जाहिलाणी गैर जे नाले जेके सिंध अंदरि हर आए ॾींहुं असांजूं बाग़ियूं, सोरठूं, मुमलूं ऐं मारियूं ऐं अनेक गुलाऊं हीअं बेदर्दी सां कोई उछलायूं पियूं वञनि। उन्हनि जे हक़ में अव्हां जे ज़ुबाननि में छाला पियल आहिनि। यादि रखो, रत हाणी तारीख़ अव्हां खे कॾहिं बि उजरो करे न ॾसींदी। सिंध जो क़ौमी आवाज़ वॉइस ऑफ सिंध लंडन वेब रेडियो ऐं टीवी चैनल जेको गुज़िरियल 13 सालनि खां सिंध सां थींदड़ ज़्यादतियुनि, नाइंसाफ़ियुनि ख़िलाफ़ सघारो आवाज़ बणिजी दुनिया जी कुंड कुड़िछ में पहुचे थो। सिंध तोड़े दुनिया जे मुल्कनि में सिंधियुनि सां थींदड़ ज़ुल्म ऐं जबर ख़िलाफ़ उथंदड़ आवाज़ खे बेबाकी सां नशर करे थो। वॉइस ऑफ सिंध लंडन कारोबारी न पर क़ौमी जदोजहद जो अहम मोर्चो आहे, जंहिंखे अव्हां जे माली सहकार जी सख़्तु ज़रूरत आहे। उन आवाज़ खे घर घर ऐं शहर शहर पहुचाइण लाइ पंहिंजो क़ौमी फ़र्ज़ु अदा कयो। चैनल जे लिंक खे लाइक ऐं सब्सक्राइब ज़रूरु कयो। बैनर ते ॾिनल फ़ोन या ईमेल वसीले असां सां राबितो करे सघो था। अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन।